रियासती क़ौमी शाहरा ते ग्रिड स्टेशन भरिसां पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में मुबैना मुक़ाबिलो। फायरिंग जे ॾे वठ में हिकु ॾोहारी शाहिद उर्फ़ शाहू ॾाहिरी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा। गिरफ़्तार ॾोहारीअ वटां हथियार, गोलियूं ऐं फुर थियल मोटरसाइकिल हथ ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार थियल ॾोहारी शाहू ॾाहिरीअ खे पुलिस रियासती अस्पताल आंदो, जितां तिबी इमदाद ॾियण बाद नवाबशाह जी MC अस्पताल रेफर कयो वियो। इन सिलसिले में पुलिस तर्जुमान मुताबिक़ रियासती पुलिस मामूल जो गश्त करण दौरान क़ौमी शाहरा वटि ग्रिड स्टेशन भरिसां ॾोह जे इरादे सां बीठल ॾोहारी सां मुक़ाबिलो थी पियो। मुक़ाबले दौरान फायरिंग जे ॾे वठ में हिकु ॾोहारी शाहू ॾाहिरी गोली लॻण सबबि ज़ख़्मी थी पियो, जंहिं बाद संदसि 4 साथी अंधेरे जो फ़ाइदो वठंदे फ़रार थी विया। हुन वधीक ॿुधायो त गिरफ़्तार थियल ॾोहारी शाहू ॾाहिरीअ मथां मुख़्तलिफ़ थाणनि ते मुख़्तलिफ़ ॾोहनि जा 7 खां वधीक केस दाख़िल थियल आहिनि, जिन जो क्रिमिनल रिकॉर्ड वरितो पियो वञे। आख़िरी इत्तलाउनि ताईं गिरफ़्तार ॾोहारी मथां पुलिस मुक़ाबले ऐं ग़ैर क़ानूनी हथियार रखण जा वधीक 2 अलॻि-अलॻि केस रियासती थाणे ते दाख़िल कया विया आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।